नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त हैदराबाद में खबर ईंदालो सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच टंडो आगाम मां पुरस्कार तो लापता थी वियल नौजवान के 10 ॾींहनि अंदर बाज़ियाब कराए अदालत में पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। मिसमात कनीस बानो वकील मार्फत अदालत में दरख्वास्त दाख़िल कराई त पुट सजाद आले पोटो के 4 जुलाई 2021 ते अंडियातल माण्हू घरां सॼे पाण सां गॾु वठी विया, जंहिंजो 2 महीना गुज़रण बावजूद किथे बि ॾिस पतो न मिली सघियो आहे। अदालत DSP फुलेली ऐं जांच ऑफिसर खां पुछाणो कयो त तव्हां हिन वक्त ताईं नौजवान जी ॻोल्हा लाइ कहिड़ा उपाउ वरिता। हिन अदालत खे आगाही ॾिनी त नौजवान जे फोन जो समूरो रिकॉर्ड हथ करे शकी माण्हुनि खे हिरासत में वठी खण पुछा गाछा कई आहे। अदालत जो हुकुम ॾिनो त 10 ॾींहनि अंदर नौजवान जी ॻोल्हा खे यकीनी बणाए खेसि 5 अक्टूबर ते अदालत में पेश कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।